क़तर जी परॾेही वज़ारत पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे विच में जंगबंदीअ ते फ़ैसिलो दोहा में ॻाल्हियुनि ज़रिए कयो वियो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंगबंदीअ ते क़तर ऐं तुर्की तरफ़ां कयल ॻाल्हियुनि ज़रिए फ़ैसिलो कयो। ॿिन्ही मुल्कनि ईंदड़ ॾींहुं मुलाक़ात करे अमन बाबति मुस्तक़िल रस्तो ठाहिण ते इत्तफ़ाक़ ज़ाहिर कयो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंगबंदी वारे मुआहिदे जी तस्दीक़ कंदे चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जा पाड़ेसरी मुल्क आहिनि। क़तर जी परॾेही वज़ारत तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जंगबंदीअ लाइ राज़ी आहिनि। पिकटिका में सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कंदे गुल बहादुर ग्रुप जा 70 खां वधीक दहशतगर्द मारे छॾिया। गुज़िरियल राति पाक फ़ौज जे जवाननि पिकटिका जे इलाइक़नि में गुल बहादुर दहशतगर्द ग्रुपनि जा ठिकाणा तबाह करे छॾिया। कार्रवाई दौरान टारगेट ऑपरेशन जे मास्टरमाइंड कमांडर बि मारिजी वियो। साॻिए ग्रुप तरफ़ां उत्तर वज़ीरिस्तान में हमले अंदरि 3 औरतुनि 2 ॿारनि समेत हिकु नौजवान खे शहीद कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी दावा कई आहे त भारत अफ़गानिस्तान जे परॾेही वज़ीर खे भारत जे दौरे दौरान रोक रक़म ऐं 5 एम्बुलेंसूं ॾिनियूं। हिकु सवाल ते हुन दावा जी तस्दीक़ कंदे चयो त भारत तरफ़ां अफ़गानिस्तान जी माली मदद करण वारी मालूमात जी दावा तस्दीक़ थियल आहे। हुन ख़ानगी टीवी ते इंटरव्यू दौरान वधीक इंकशाफ़ कयो त अफ़गानिस्तान में 13 माण्हुनि खे राहत जे ज़रिए वॾे पैमाने ते माली मदद कई वेंदी हुई। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त दुश्मननि खे कंहिं बि क़िस्म जे मुग़ालते में न रहणु घुरिजे। पाक फ़ौज हर महाज़ ते दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी। असीं अफ़गानिस्तान जे माण्हुनि खे चऊं था त मुस्तक़िल तशदुद बदिरां गॾियल सिक्योरिटी चूंडियो। तालिबान हुकूमत खे अफ़गानिस्तान खां पाकिस्तान ते हमिलो कंदड़ प्रॉक्सी खे रोकणु घुरिजे।